काछो लफ़्ज़ कच्छ मां वरितल आहे जंहिंजी माना आहे किनार या वट। जाबलू सिलसिले जे किनार सां जेको मैदानी इलाइक़ो आहे उन मैदानी इलाइक़े खे काछो सॾिजे थो। काछो ख़ासि तौर ते दादू ज़िले जे तालुके जोही खां उत्तर तरफ़ कंबर शहदाद कोट जेकमाबाद ताईं ऐं इन खां अॻिते सिब्बी ऐं ढाढर ताईं जेको मैदानी इलाइक़ो आहे उहो काछे में शामिल हो। पर हाणे काछे जो इलाइक़ो दादू ज़िले खां कंबर शहदाद कोट ऐं जेकमाबाद ताईं जेको मैदानी इलाइक़ो आहे उनखे काछो सॾिजे थो। काछो तबई तौरु ॿिनि हिसनि में विरहायल आहे, हिकिड़ो कंधी ॿियो पट। कंधी जाबलू सिलसिले जी किनार सां वारियासी या रेती वारो जेका बि एरिया आहे उनखे कंधी सॾिजे थो ऐं पट उन कंधी खां पोइ हेठि जेको मैदानी इलाइक़ो आहे पट आहे उन पट खे पट सॾिजे थो। काछो हूअं त क़दीम ज़माने में इन जी जाग्राफ़ी जेका हुई हिकिड़ो हो कच्चो ऐं ॿियो हो काछो। कच्चो यानी दरियाई एरिया ऐं ॿियो काछो जेको मैदानी इलाइक़ो काछो हो। हाणे 1932 खां पोइ बैराज एरिया ठहण जे करे काछो कच्चो ऐं पको यानी बैराज एरिया शामिल थिए थी। बुनियादी तौरु काछो निहायत क़दीम आहे। काछे में जेकॾहिं असां गौर कयूं था त काछो बुनियादी तौरु कश्मोर ऐं कंदकोट खां वहंदड़ क़दीम ज़माने में जेका सिंधू दरिया जी वॾी छाड़ हुई उन छाड़ मंछुर ताईं वहंदे वरी सिंधू दरिया में अड़ल खां छोड़ कंदी हुई। उन वॾी वहंदड़ छाड़ जे नतीजे में जॾहिं उन रुख मोड़ियो त उन जे नतीजे में काछे वारो मैदानी इलाइक़ो ऐं मंछुर जुड़ी पिया। उन करे काछे जो तबई तौर ते जेका एरिया आहे उहा हाणे वरी FP बंद यानी फ्लड प्रोटेक्शन बंद बोर्ड खां बचाव बंद जे करे वरी विरहाइजी हिकिड़ो मैदानी इलाइक़ो अलॻि थी वियो।